करीम ऐ इंसान इंसान तोखे कहिड़ी ॻाल्हि तोखे में विधो पंहिंजे करीम रब खां सुभान अल्लाह तोखे कहिड़ी ॻाल्हि तोखे में विधो पंहिंजे करीम रब खां हिते घटाई आहे ज़रे घरे सारो भाई छड़ियो सच पुछो अगर मैं तो चवे तो अलग गुना अपार मिसाल जे कसम कया तदह सन छिंगी सुनिया करे वेड़ी चावला तिहा पोज थिया सुखन बजा सूर घड़ा कतरा बाझाऊं किया तू गाढ़ों करिया कपड़ा हे राजा अरदानू करे आई डिंगी घूमे दी हाँ इन्हिया अफाले दी मता कूड़ी लगे कांधा के कतरा दी कान कई सुधी साणे हटे सुबह थी दई ओच दो ईद उधारण कटो जिद सरदियों कदियों सट उद सिदरी असीदार ले ऐ इंसान तोखे कहिड़ी ॻाल्हि तोखे में विधो आहे पंहिंजे करीम रब खां साबित जो दसा जो रब करीम बराबर गलाया असा जो रब करीम असा जो रब करीम हाणे वरी पंहिंजे रसूल जे वास्ते फरमायई इन्नहु लक़ौल रसूल करीम बेशक हे कुरान हिकत कलम वाले रसूल जी ॻाल्हि आहे अल्लाह भी करीम रसूल भी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठीक है वली अल्लाह ताला फरमायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा अल्लाह हलाल करे थो व्यापार खे ऐं हराम करे थो ब्याज खे अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा अल्लाह ताला व्यापार खे हलाल थो करे ऐं ब्याज खे हराम थो करे साबित थियो त हलाल भी अल्लाह कंदो आहे हराम भी अल्लाह कंदो आहे हाणे वरी पंहिंजे हबीब जे लाइ थो फरमाए वयुहिल्लु लहुम तय्यिबात वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस ऐं मुंहिंजो महबूब इन्हनि ते पाक शयूं हलाल थो करे ऐं गंदियूं शयूं हराम थो करे अल्लाह हलाल करे हराम करे नबी साईं इख्तियार बिन सजा हेड़ो महबूब बिनो खबा जो पाक शयूं तव्हांखे हलाल थो करे ऐं गंदियूं शयूं तव्हांखे हराम थो करे ये सिफ़तूं जेके भी आयतूं पढ़ियूं हुयूं ॻाल्हियूं न आहिनि मगर मूंखे 55 आयत यादि आहे ठीक है त हाणे ये सिफ़तूं
अल्लाह जो ज़ाती है नबी असां जो अताई है शेख जो सवाल कट लीजिए वो ज़ाती आयत शान सिफत वाला है ऐ पाजे महबूब के अदा करे छे सुभान अल्लाह ये बेचारो नौजे सुबह तक बदल उसको साफ दस्तगीर जो ढाको आया हल हराने पिटी लो पुराना बोल बितारा कुमार जो मासमा जो नो जवानो मा कोलो आया मा नहीं बची बिचो आया बाकी तो के कोयो कला तो या थो और खुदा जो कसम खड़ी तमा के बुलाया ता हे महबूब चिश्ती साहिब असा सा गड जलसन में हूंद हुआ एक बचन सो मुसाहारे की गड्डा सिंध आए कुरान शरीफ तमा के एरो बुधाई दो कारियाना जेडी मने ये कुरान पढ़ दो ना ते दवा का भार उभा थी सुभान प्यारो आवाज तस अलाउ करे थकल न हुजे वायदा करे करे एक मिनट में मोबडी प्लेन में याद नहीं थी वया पर आले नौजवान हे कम के धर्म छिकी रो हाने मा सवा कला तकिया कया बाकी टाइम हिन के कायो त सुबह जी अज़ान 5 सवा 5 ईंदी हिकड़ो घंटो तवा के तकरीर बुधाईंदो सुबह जी अज़ान ईंदी पोइ सुबह जी नमाज पोइ ॿी निशस्त हलंदी सदारत साईं जंदा हाफ़िज़नि जो दस्तानो थींदियूं ऐं सॼी जमात जे हक़ में दुआ ख़ैर फरमाईंदा हे ईअं न सम्झ जेको मशहूर वारो सरदार हिननि खे अल्लाह रब्बुल आलमीन अता कयो हे मां से करे ॾेई जीअं सखीना में बैठे साईं बेलाल साईं बादशाह खे कंहिं माण्हू चयो त साईं नाले मिठो ॾिंगो थी पियो पाण साईं बादशाह ने फरमायोसीं त असां नाले मिठे जो हथ वठी मदीने वारे जे हथ में ॾेई छॾियो सुभान अल्लाह अल्लाह ताला तव्हां सारी जवायत जो छो न फरीदो अल्लाह सखिया ऐं पंहिंजो महबूब भी सखिया ऐं असां जो मुश्किल करी मशहूर वारो सरदार भी सखिया नीला ने ये बारे में